नाज़िर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में तालीमी सेशन 2026 लाइ दाख़िलाउनि जे सिलसिले में एंट्री टेस्ट थी रही है। वधीक तफ़सील मालूम कंदा सैफ अल पोटो खान। जी सैफ। जी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में तालीमी सेक्शन साल 2026 जे लाइ दाख़िलाउनि जे सिलसिले में एंट्री टेस्ट शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में जारी है। एंट्री टेस्ट में मजमूई तौर ते 5400 खां वधीक उम्मीदवार शिरकत करे रहा आहिनि, जिन में 4424 मेल शागिर्द ऐं 1016 फीमेल उम्मीदवार शामिल आहिनि। उन्हनि मां 5078 उम्मीदवार मेन कैंपस खैरपुर में, जॾहिं त 362 उम्मीदवार सब कैंपस घोटकीअ में टेस्ट ॾेई रहिया आहिनि। इम्तिहाननि लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में इम्तिहानी ब्लॉक क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं त उम्मीदवारनि जी रहनुमाई लाइ शागिर्द रज़ाकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त यूनिवर्सिटी जी मेन गेट ते ख़ासि काउंटर बि क़ाइमु कयो वियो आहे त जीअं उम्मीदवारनि ऐं संदसि वालिदिन खे सहूलियत मिली सघे। एंट्री टेस्ट जे मौक़े ते इंतज़ामिया तरफ़ां हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ खुश्क मुख़्तलिफ़ इम्तिहानी ब्लॉकनि जो दौरो कयो आहे। हिन वक़्तु उनजो चवणु आहे त तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में एतिरा शागिर्द दिलचस्पी वठी एंट्री टेस्ट ॾियण आया आहिनि ऐं असां पुर उमीद आहियूं त जेके शागिर्द आया आहिनि उहे बहितर टेस्ट ॾींदा, पंहिंजे मुस्तक़बिल जो जेको बहितर फ़ैसिलो जेको आहे सो उन्हनि जो थींदो ऐं तालीम बहितर हासिल कंदा। जी सैफ तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।